वदाइमन अबदा। अब इंजे के अॻियां छोकरा वेठा आहिनि सभु पोइतां वेठो उतो था सभु नंढनि खे उथारे बाबा कोई ते हलो सोफ़ा आख़िर में वेठा उतो तमामु घणो देरि वेही न सघंदा उतो उतो उथार बाबा न सभिनी नंढड़ा सभु आख़िर में वेठा हलो पोइ ते उते बाबा वॾड़ा थोड़ा वेझा थी अचो दरूद मञण पढ़ण वारा थोड़ा अॻिते वधी अचो नंढनि खे उथार बाबा उथार कोई न वेही वॾड़ा थोड़ा वेझा थी बाबा अब थोड़ो करीब थी अचो अञा भी थोड़ो वेझा थी अचो कुरान शरीफ़ जी समझण लाइ आया आहियो सभु इज़त जे लाइक़ आहियो। दोस्तो मानवा जे साम्हूं मक़सद ज़िंदगी वारी आयत जे तिलावत जो शरफ़ हासिल कयो। अल्लाह ताला इन आयत में ॿ ॻाल्हियूं सम्झायूं। हिकिड़ी ॻाल्हि इहा सम्झाई अथसि त तव्हां सभिनी जो ख़ालिक मां अल्लाह आहियां। अब तवज्जो आहे अल्लाह ताला तो फरमाए वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। असां इंसानन ऐं जिन्नन के असां ई पैदा फरमायो आहे। असां तव्हां के कंहिं पैदा कयो आहे थोरो आवाज़ सां ॻाल्हायो अल्लाह। पर कुछ माण्हू भूली विया आहिनि कंहिं पंहिंजे पुट जो नालो आहे रखियो आहे पीर बख्श कंहिं कलंदर बख्श कंहिं पीरा बख्श कंहिं नबी बख्श कंहिं अली बख्श रखियो आहे नालो। यानी उन्हनि माण्हुनि ईअं सम्झो आहे त माण्हू भी ठाहींदा आहिनि पोइ भला पीर छो नथा पुट ठाहे सघनि। ॻाल्हि भुली काथों भुली आहे हितां जो माण्हू भी त ठाहींदा आहिनि न बाबा। हे पैंचो तव्हांजे साम्हूं रखियल आहिनि इहे माण्हुनि जूं ठहियल आहिनि रखणनि था। लोहर भी ठाहींदो आहे तवज्जो कजो। इंजीनियर भी नथो ठाहींदो आहे डॉक्टर भी हज भगल टुटल के ठाहींदो आहे। माण्हुनि सम्झो त जॾहिं ढकण ठाहे सघे थो लोहर ठाहे सघे थो डॉक्टर ठाहे सघे थो इंजीनियर ठाहे सघे थो त भला बुज़ुर्ग ऐं पीर त वॾी शइ आहे उहे छो नथा ठाहे सघनि। नंढड़ो ॿार जेकॾहिं उहो ई पैदा करे छॾनि त करे सघनि था। ॻाल्हि हितां विझणी वई रब साईं क़ुरान शरीफ़ में फरमायो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह अल्लाह जो ज़िक्र आहे। रब ॾिसे थो त के बाज़ार में वापार लाइ के क़ुरान ॿुधण लाइ वेठा आहिनि हिन वक़्तु रब तव्हांखे ॾिसी रहियो खुशनसीब आहे। रब से तो फरमाए बाबरकता उहा रब जी ज़ात तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान। बाबरकता रब जी ज़ात जंहिं फुरक़ान लाथो जेको ख़ालिक ऐं मख़लूक में फ़र्क़ ॾेखारण वारो किताब आहे। जंहिं किताब सां माण्हुनि जे ठाहिण खे जुदा करे ॾेखारियो वियो आहे। अल्लाह जे ठाहिण जो शान जुदा ॿुधायो वियो।
माण्हू विचरनि तॾहिं था जॾहिं क़ुरान नथा पढ़नि। क़ुरान शरीफ़ जेकॾहिं तव्हां ॿुधंदव त विचरंदव असली न, छो त हिन जो नालो जीअं क़ुरान आहे तीअं फुरक़ान बि आहे। पर अफ़सोस इहो आहे तावीज़ बनाया जाता हूँ, धो धो के पिलाया जाता हूँ। मुलन भी इनके तावीज़ जो किताब समझो, फाल कढण छड़ो क़ुरान। तावीज़ बनाया जाता हूँ, धो धो के पिलाया जाता हूँ। जब कौल कसम इकरार की नौबत आती है, हाथों पे उठाया जाता हूँ और माथों पे रखाया जाता हूँ। बस चलो इन कम जे लाइ हिन क़ुरान खे माण्हुनि सम्झो आहे त बाबा कंहिंखे कसम ॾियणो वठणो आहे त इहो किताब मथे ते खणी अॻो छाजो ॻाल्हाए या छाजी ॻाल्हि अथसि। पोयों घुमो फिरो न इन सां ॻाल्हि कतो थिए थी। निमाज़ीअ जे अॻियां निमाज़ में न गुज़रबो आहे, छाजे करे त निमाज़ी ऐं अल्लाह जे विच में तालुक़ ऐं कलाम हले थो। अगर हे पाण बि घुमंदा वता त वञूं काॾे। अदा समझाए बीठाऊं, पर हे छोरा जेके हिन छोरनि जो जलसो मां त चयो न अचां, ये सॼो ॾींहुं पाण घुमंदा अगरि पोइ समझदो कीअं क़ुरान शरीफ़। जब कौल कसम इकरार की नौबत आती है, हाथों पे उठाया जाता हूँ, माथों पे रखाया जाता हूँ। ॾिसो था माण्हुनि जे बसि हेॾे वञे थो होॾे वञे थो। सोना कुछ सियाणा भी थियो यार, छॾियो कम खे 5 मिंट त मुंहिंजे तकरीर में छॾियो, पोइ तव्हां वञी धूड़ पाओ जेको वणे पियो। बाबा क़ुरान शरीफ़ सम्झण छॾियो, कलाम ॻाल्हाइण वारे जे अॻियां न अचिबो। कीअं सम्झंदो हो पढ़ियो? त दोस्तो ही फुरक़ान आहे। असां हिनखे तावीज़ जो किताब सम्झो आहे, तमतरूदन जो किताब सम्झो आहे, कौल कसम इकरार जी ॻाल्हि सम्झी आहे। इन करे हे दांतो करे किस महफिल में मेरी धूम नहीं, किस उर्स में मेरी तिलावत नहीं। यूं ही अकेला रहता हूँ, मुझसा भी कोई मजलूम नहीं। एक कुरान चए थो न मां कोर्ट में आ, न हाकिम जी कचहरीअ में आ, न वडेरे जी कचहरीअ फैसले में आया। मुझे खिलाफ मुसलमान ही पिया हलन, मां त अकेलो मजलूम थी वियो आहियां जो मस्जिद जे मुश्किल में ऐं कपड़न में मुझे वेढ़े सेड़े जुमियूं थो ॾे वेठो, पर मुझे समझण जी शइ हिन जे दिमाग़ में न आहे। अब हे कहिड़े कम लाइ आहे? हे त सुप्रीम लॉ, सब खां मथे में मथियो कानून हिन जो आहे। मुसलमान जे सुप्रीम लॉ जेकॾहिं आहे त ही कलामुल्लाह आहे। इन क़ुरान खे सम्झो। मां जेका आयत पढ़ी आहे उन में 2 शयूं सम्झाइण चाहियां थो। हिकिड़ी शइ इहा थो रब ॿुधाए, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस, जिन्ननि ऐं इंसाननि खे पैदा ई मां कयो आहे। मां इस्बाती माना कयां असर जी, आहे बि लफ़्ज़ असर जी, पर माण्हू विछड़ी विया आहिनि। त साईं रखण बि ठाहींदो आहे, लोअर बि ठाहींदो आहे, इंजीनियर बि ठाहींदो आहे, डॉक्टर बि ठाहींदो आहे। त भला को बुज़ुर्ग पीर उन्हनि खां घटि आहिनि, उहे बि त बचा ठाहींदा आहिनि।
यह गाल उन्हनि जे दिमाग में विछड़ी वई आहे। छाजे करे विछड़ी आहे जो क़ुरान फुरक़ान जेको फ़र्क़ ॾेखारण वारो आहे उन्हीअ जी तिलावत नथा करनि। 8 ॻाल्हियूं आहिनि क़ुरान में ॿुधाए थो त मुंहुं जो ठाहिण ॿियो, माण्हुनि जो ठाहिण ॿियो। पर अॼु 8 नथो ॿुधाए। मुंहिंजी तबियत सही न हुई, अॼु 5 जलसा कंहिं ते न वियुसि। इनायतुल्लाह साहब जे नादरी हुकुम ते पहुतो। वो नादरी हुकुम कढंदो आहे त हिते तव्हांखे कंहिं बि सूरत अचनि। गाल समझो थोड़ी। 3 ॻाल्हियूं समझो त फ़र्क़ ख़बर पइजी वेंदी। जेके आम तकरीरनि में भी ॿुधाईंदो रहंदो आहे पर तवजो न आहे, विसरी भी वेंदियूं आहिनि। क़ुरान त साॻियो आहे, घड़ी घड़ी पढ़बो आहे। ही ज़िक्र आहे, तज़कीर आहे। ॿुधल भी ॿीहर ॿुधनि, न ॿुधल भी चङी तरह तवजे सां ॿुधनि हिन क़ुरान शरीफ़ जी ॻाल्हि। हिकिड़ो फुरक़ान फ़र्क़ थो ॿुधाए। तमामु माण्हू ठाहींदो कुझु हुजे, वो मटीरियल हुजे। मां रब ठाहींदो आहियां, कोई मटीरियल न हुजे त बि सॼो जहान ठाहे वञा। ॾिसो तवजे सां ॻाल्हि सम्झो। दर्जीअ खे चओ कपिड़ा कोन्हनि पर जोड़ो ठाहे ॾे, ठाहींदो? ॻाल्हायो नथा, हा न कंदा हलो अदा नथा। रखण खे चओ काठी न आहे पर फर्नीचर दरियूं दरवाजा इंग्लिश ठाहे ॾे, चवंदो न थींदो, काठी खणी आ। लोहर वटि लोह नाही त कुहाड़ी नथो ठाहे सघे। इंजीनियर वटि पन्ना पेंसिलूं फुट फटियूं नाहिनि त नक्शो ठाहे नथो सघे। डॉक्टर वटि ऑपरेशन जो सामान नाहे त जो ठाहे नथो सघे। इतां सम्झ में आयो त माण्हूअ वटि कुझु हुजे त पोइ ठाहींदो। पर रब न ज़मीन हुई, न आसमान हो, न सितारा हा, न सयारा हा, न चंद्र हो, न तारा हा, न तू है न मां हुयुसि। इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। रब साईं तो फरमाए जॾहिं मां ठाहिण जो इरादो कंदो आहियां पंहिंजे अंदर में, बस इहो इरादो करणी। उन शइ जो ठाहिण जो अंदाज़ अंदर में चवंदो आहे ठही पओ। रब तो फरमाए बग़ैर मटीरियल जे, बग़ैर सामान जे सिज भी ठही वियो, चंद्र भी सही वियो, आसमान भी ठही वियो, ज़मीन भी ठही वई, तू भी ठही वई, मां भी ठही वियुसि। रब तो फरमाए तू ठाहींदे कुझु हुजे, मां ठाहींदुसि कुझु भी न हुजे त ही सॼो जहान ठाहे छॾियो। एक तो फर्क। ॿियो फ़र्क़ भी ध्यान में रखो। माण्हू ठाहींदो रोशनीअ में, डॉक्टर ऑपरेशन कंदो रोशनीअ में, इंजीनियर नक्शो ठाहींदो रोशनीअ में, ढकण वाहोलो हलाईंदो रोशनीअ में, लोहर दर्जी राज़ो सभु ठाहींदा रोशनीअ में। रब तो फरमाए क़ुरान में फी ज़ुलुमातिन सलास, मां 3 ऊंधारनि में, अम्मा जे पेट जी ऊंधारी, रहम जी ऊंधारी, ॿार ते पर्दो चढ़ियो पियो आहे, पीउ पर्दे जी ऊंधारी, ऊंधारीअ में कारीगरी कयां थो। हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा। रब तो फरमाए मुंहिंजी ज़ात उहा आहे जो ग़ालिब साॻियो आहे पर सतनी पुटनि जूं शक्लूं जुदा जुदा आहिनि। न सम्झो इहो
सिरन जो कालिब सागो हुजे त सब सिरा हिक जे पर अल्लाह साईं तो कुरान में चवे अबो भी सागो आ अम्मा भी सागी आ कालिब सागो आ पर सत पुट सत धियां आहिनि सभिनी जूं सूरतूं जुदा जुदा अंधारीअ में ठाहिण वारो मां अल्लाह आहियां ओ चरिया फर्क समझ माण्हू रोशनीअ में ठाहींदा मां उधारनि में जुदा जुदा शक्लूं पियो ठाहियां ॻाल्हि समझो थोरी तवजो सां टियों फर्क कुरान पढ़ो तो फर्क महसूस थे टियों फर्क रब साईं को फरमाए तू ठाही दे अगते न हलंदो अब ये शीशी मां ॿी शीशी निकिरंदी ए माण्हू जी ठहियल आहे न माण्हू जी शइ ठहियल मां ॿी शइ इन संदलीअ मां ॿी संदली न निकिरंदी हुन साइकिल मोटर मां ॿियो साइकिल मोटर न निकिरंदो इन घड़ीअ मां ॿी घड़ी फुटी कोन निकिरंदी कारखाने मां सामान निकिरंदो पर जहिड़ो कारखानो पाण आहे अहिड़ो कारखानो ॼणींदो कोन रब से को फरमाए तव्हां ठाहींदो अॻिते न हलंदो मां कणक जो दाणो ठाहियो ताणे मां दाणा निकिरंदा मां जूअर जो दाणो ठाहियो ताणे मां दाणा निकिरंदा मां बाजरीअ जो दाणो ठाहियो ताणे मां दाणा निकिरंदा वेंदा मां बकरी ठाही बकरीअ मां बकरियूं निकिरंदियूं वेंदियूं मां आदम ठाहियो आदम मां आदमी निकिरंदा वेंदा ख़लक़ूक ख़ल्क़िही फतशाबहल ख़ल्क़ु अलैहिम रब साईं तो फरमाए मूं जहिड़ो ठाहिण त कंहिंखे बि न ईंदो आहे तूं ॻाल्हि छो विचराईंदो आहे त फलाणे खां तावीज़ वठी आयो पुट थी पियो अड़े चरिया तूं त ज़ाल खे मुर्शिद खां तावीज़ वठी ॾिनो पर तुआरी कुकड़ खे 22 बचा आहिनि इनखे कंहिं तावीज़ किथीअ में विधो ॻाल्हि सम्झो अथा अलाए होश सां वियो रब साईं तो फरमाए तव्हां सभिनी जो ख़ालिक मां मुंहिंजो ठाहिण निरालो तव्हांजो ठाहिण ॿियो मुंहिंजो ठाहिण अलाह जो ठाहिण ओ मथी हस्ती आहे सुभान तुझा सब पीर फकीर हेठां जो हस्तियूं वो खालिक ही मखलूक वो मसजूद है साजिदा वो रज़ाक ही मरज़ूक वो मालिक ही ममलूक वो माबूद ही आबिदा रब तो फरमाए हो ॾियण वारो नबी बली वठण वारा आहिनि अंधो नथी मथे खे हेठनि सां गॾाए न ये नहीं मादिन वारो नारो ना हणो मुजाहिदन वारो नारे तकबीर अब तवज्जो सां ॻाल्हि समझो हमरा पयो रेल जी पटड़ी कंहिंजी पटड़ी वो बेहोश पयो नशड़ो खाधे ददका थियनि पिया रेल पई अचे त कंहिं अची उथायोसि के चंद्रा ॿुधां थियो परे खां रेल अचे थी टुकड़ा टुकड़ा थी वेंदे पटड़ीअ खां उथी होॾे मथे पओ त उहो चूतियो वरी अखियूं माटे चवे पियो अदा रेल मांखे छा कंदी राति मां कोठे ते पियो मथां जहाज हलिया विया बि लोॾो ई न आहे अबा मथी शइ ऐं हेठी शइ साॻी ॻाल्हि आहे ॻाल्हायो नथा वो हे न अंधो जो माण्हू मारींदो या बचाईंदो इन करे थोरो पहिरियों लफ़्ज़ समझी वियो त असांजो ख़ालिक केरु आहे समझी वियो न हाणे अॻिते सम्झो त जेको ठाहींदो आहे उहो कमु ॿुधाईंदो आहे त मां छाजे लाइ ठाहियो ट्रैक्टर जंहिं ठाहियो अंग्रेज़ उन ॿुधायो त भाई कीअं बि हलाईंदो तव्हांजो
हे तव्हांजे असांखे तव्हां हर बि हणंदो हिन जी इंजन पावरफुल आहे हिन जी इंजन ते थ्रेशर बि तव्हांजा हलंदा हे बि हलंदो इहो कंहिं ॿुधायो जे ठाहियो उन जा फ़ाइदा बि तव्हां असांखे कंहिं ठाहियो ज़ोर सां त पोइ ॿुधाए थो न उहो तव्हां छाजे लाइ ठाहियो आहे वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून मां इंसाननि ऐं जिन्ननि खे ठाहियो अथमि इबादत जे लाइ छाजे लाइ ज़ोर सां इहा ॻाल्हि हिते बि थोरो सम्झी वठो मेंह छो वठंदा आहियो मेंह धारींदा आहियो न माण्हू धारींदा आहिनि छाजे लाइ धारींदा आहिनि मेंह मंडकाए हले थी सिंग भॻल अथसि ईअं ॿूटा ॾिसण जी कोजी आहे पर अधु मण खीर ॾिए थी त माण्हू चवंदा ॿोली साहिब मेंह थी भली जंहिं कम लाइ आंदी थी वाकई आहे मेंह छो त आंदी छाजे लाइ आहे ज़ोर सां त इहा वाकई पर जेकॾहिं में सुहिणी आहे कुंडी आहे मणकीदार अख अथसि 5 डिघी अथसि सनड़ो पुछ अथसि वॾो ओह अथसि सोना थण अथसि ॾिसण में मज़ेदार आहे पर खीर जो सिको ई न अथसि जंहिं कम लाइ आंदीसे उहो पूरो नथी करे त तूं चवंदे मौलाना कासाईअ जी फंडरा वञी ज़िबे कराएसि मेंह नथी अब आहे या न आहे इहा ॻाल्हि छो जंहिं कम लाइ आंदीसे उहो कमु त न कयईं अलाह साईं तो फरमाए मां तव्हांखे ठाहियो आहे इबादत जे लाइ छाजे लाइ हाणे हमरा बिलाल वांगुर थोड़ो रंग सादो अथसि चपड़ा थुला अथसि पुराणा कपड़ा पातल अथसि वेठो बि झूपड़ीअ में आहे पर अल्लाह जे सद ते भॼंदो थो वञे उन जे हुक्म ते पियो पाण खे हलाए रब चवंदो इहो मंडड़ो इहो ग़रीब इहो झूपड़ीअ में रहण वारो वाकई लाइक़ आहे जंहिं कम लाइ ठाहियो अथमांसि उहो कमु पूरो थो करे पर हेॾा ॿियो माण्हू आहे बोसकीअ जो वॻो पातियो वेठो आहे पिजारे ते वेठो आहे बंगलो ठाहियो वेठो आहे वॾियूं वॾियूं महलातूं पयूं अथसि वॾियूं ज़मीनूं आहिनि नाज़ ऐं नखरे सां थो हले पर जंहिं कम लाइ रब ठाहियो अथसि इबादत जे लाइ उहा इबादत नथो करे त उन में वांगुर जेका ॾिसण जी सुहिणी आहे पर खीर नथी ॾे उहा कासाईअ जी खंडर त इहो हमरा बि जहन्नम जो कल आहे इन करे सम्झी वठो त जंहिं कम लाइ रब ठाहियो आहे उहो करणु शुरू कयो अब कहिड़े कम लाइ रब ठाहियो इबादत इबादत छाखे ते हाणे तव्हां नमाज़ पढ़ी इहो छा हो ॿुधो ॿुधो इबादत जो वॾो माना आहे इन में सॼो क़ुरान समायल आहे हेॾे सम्झो तवजो सां थोरो अॼु मां वॾी तकरीर थो तव्हांजे दिमाग़ में विझणु चाहियां इन में सारे नबियनि जी तकरीर पियल आहे इबादत छाखे चइबो आहे जो नमाज़ पढ़ण बि इबादत रोज़ो रखण बि इबादत हज करण बि ॻाल्हायो बाबा इबादत खैरात करण बि इबादत क़ुरान ॿुधण बि इबादत पाड़े वारे जो ख़्याल करण बि इबादत अबे अम्मा जी ख़िदमत करण बि इबादत पर अञा ॻाल्हि मथे थी वञे अल्लाह जे ख़ौफ़ खां ज़िना न करण बि इबादत अल्लाह जे ख़ौफ़ खां परायो माल चोरी न करण बि इबादत अल्लाह जे ख़ौफ़ खां
मिलावट न करण भी इबादत, अल्लाह जे खौफ खां जुआ न खेडण भी इबादत, व्याज न वठण भी इबादत, ये वरी नह वारी इबादत। हाणे माना थी इबादत जी अल्लाह रसूल जो कुछ हुक्म करे करण इबादत, जै कम खां रोके त रुकजी पवण चो इबादत। सजो दीन अची वियो इबादत में या न? अब का शइ रही? ॾिसो ॾिसो कमाल क़ुरान जो। ॿुधो ॿुधो तवजे सां, तव्हां पढ़ंदा न आहियो हिनखे सोच सां। हाणे अचो त तव्हांखे ॾेखारियां, सॼे क़ुरान में नबियनि तिखी तकरीर नाहे कई। ए मेखे साहब वारियूं 3-3 4-4 घंटा तकरीरूं नबियनि जूं न आहिनि। नबियनि एॾियूं डिघियूं तकरीरूं न आहिनि कयूं। मुख़्तसिर तकरीरूं आहिनि, 2-3 लफ़्ज़ ॻाल्हायूं जंहिंमें सॼो कुझु सम्झ में अची थो वञे। ॾिसो क़ुरान खोले सूरत हूद, सूरत आराफ पढ़ो। उनमें नूह नबी छा थो चवे पंहिंजी क़ौम खे? या क़ौम इब्दुल्लाह, ऐ मुंहिंजी क़ौम अल्लाह जी इबादत कयो। हूद अलैहिस्सलाम थो चवे या क़ौम इब्दुल्लाह। शुएब अलैहिस्सलाम थो चवे या क़ौम इब्दुल्लाह। सालेह अलैहिस्सलाम थो चवे या क़ौम इब्दुल्लाह। असांजो नबी भी चए थो त अल्लाह जी इबादत कयो। इबादत लाइ ख़लक़िया विया आहियो। हिकिड़ो ई जुमिलो आहे। इबादत जी माना तव्हां सम्झी वियो। अल्लाह रसूल जो कुछ चवे करण इबादत, जंहिंखां रोके उनखां रुकजी पवण भी इबादत। सभिनी नबियनि जी तकरीर अॼु तव्हां ॿुधी। सभिनी पंहिंजी क़ौम खे चयो या क़ौम इब्दुल्लाह, अल्लाह जी इबादत कयो। माना उनजो चवण वठो। पोइ तव्हां कंहिंजा बाना थी रहंदव? हाणे भी आयो कंहिंजा बाना? कूड़ न इहो कूड़ ठाहियो तव्हांखे लंबा, पर तव्हां उनजा बाना थोरा हूंदा। असां तव्हां अल्लाह जा मुकम्मल बाना न आहियूं। कीअं? वो नफ्स जो बानो, वो शैतान जो बानो, वो दुकान जो बानो, वो ज़मीन जो बानो, वो तास जे पत्ते ते वेठो आहे, नमाज़ ते नथो अचे। इहो तास ऐं नफ्स जो बानो आहे। को ज़ाल जो बानो, को वॾेरे जो बानो, को खान जो बानो। अल्लाह जो बानो उहो आहे जो हर वक़्तु उनजी मानप में रहे। वो चवे कर त कंदो वञ, जाथो रोके रुकजी वञ त तूं अल्लाह जो बानो थींदे। अल्लाह जो बानो केरु हो? मुकम्मल बानो उहो मुंहिंजो सोनो मोहम्मद हो। सम्झो सल्लल्लाहु। ज़ोर सां सल्लल्लाहु। ज़ोर सां पढ़ो त जीअं जट खे ख़बर पवे त हे दरूद पढ़ंदा आहिनि घणे खां घणा। ज़ोर सां पढ़ो दरूद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। जो असां दरूद जा क़ाइल पर हुजूर जूं ॿ वसूं आहिनि घणियूं? छुले लेखे ॿ वसूं। तव्हां निमाज़ पढ़ंदा हूंदव, उन में अतहियात में पढ़ंदा हूंदव, ईमान ताज़ो कयां तव्हांजो। उन में छा पढ़ंदा आहियूं? आख़िर में कहिड़ो कलमो? अशहदु अल्ला इलाहा। पढ़ो था अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। या शाहिदी ॾींदो न हे दुकाननि जा दरो दीवार, क़यामत जे ॾींहुं हिन जूं सिरां, हे ज़मीन जो टुकड़ो तव्हांजी शाहिदी ॾींदो त रब तुंहिंजी शाहिदी ॾियनि पिया, तुंहिंजे नबीअ खे बि मञनि पिया। सभु पढ़ो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन। जोर सां अब्दुहु अगमिया वो रसूलुहु आहे। ओ यो ॾेखारण जे लाइ अब्दुहु खे अॻ में रखई
त अल्लाह जो कानून ॾिसणो हुजे त ही सोणो मोहम्मद आहे जो इनखे चई चाचो छॾे दे। अबू लहब नबीअ जो छा हुयो? चाचो छॾे दे। कारे बिलाल खे भाकुर पा। रसूलुल्लाह चयो त रब जेको तुंहिंजो प्यारो आ मुंहिंजो प्यारो आ, जेको भल मुंहिंजो रिश्तेदार हुजे पर तुंहिंजे वेठो नाही त मां चाचा छॾे ॾींदुसि। रब तुंहिंजो हुकुम मथे खणंदुसि। वतन नबी साईं जो वतन मको शरीफ हो। अब छा हो? जाया हा मके शरीफ में, नंढा वॾा थिया मके में। ॿुधो 53 साल मके में गुज़ारे। आखिर में रब साईं फरमायो वतन छॾे दे। साईं घर ते कब्ज़ो करे वेंदा काफ़िर, फरमाऊं घर भी छॾे दे। साईं हे सामान भी खणी वेंदा, फरमाऊं इहो सभु छॾे दे। मदीने ॻोठ में वॾी आबाद थी। हुजूर जन फरमायो रब मां तुंहिंजो हुकुम मथे कंदुसि। घर छॾींदुसि, मिट छॾींदुसि, माइट छॾींदुसि, वतन छॾींदुसि, शहर छॾींदुसि, पर रब मां तुंहिंजो बांगो थी रहंदुसि, तुंहिंजो हुकुम मथे रखंदुसि। अब थियो या न थियो? पूरो कयईं। ये मसलो समझो थोड़ो कुरान शरीफ में। हुजूर जन फरमायो ॿुधो ए मेरा के मुस्तफा कॉन्फ्रेंस आ ना, इन जे करे थोड़ो इने अचां थो। हुजूर फरमायो मां जॾहिं मेराज ते वञा पियो तॾहिं रस्ते ते रब साईं मूंखां पुछा कई, ऐं सोना मोहम्मद तू केड़ो नबी थियण चाहे थो? जेड़ो चाहे मां ओड़ो तोखे बनाया। ॿियनि नबियनि खां पुछो कोन जीअं बणियो उन्हनि खे ठाहे छॾियऊं, तोखे महबूब बनायो अथमि, तूं हबीबे रब आहीं। इन करे तोखां पुछां थो त जहिड़ो नबी तूं चवें, बादशाह नबी चवें त उहो बनाया, बानो नबी चवें, अब्द नबी चवें त उहो बनाया। या ॻाल्हि हज़रत हसान भी कई आहे। नबी साईं जो शाइर हसान व आसनु मिन कलम तरकतु ऐनी व अजमलु मिन कलम तलिदिल निसाउ खुलिक़त मुबर्रअन मिन कुल्लि ऐब कअन्नक कद खुलिक़त कमा तशाउ। साथो तवे हज़रत हसान ऐ सोना तू त एॾो सोनो नबी आहीं ॼण तूं रब खे चवंदो वियो आहीं त मुंहिंजा हथ मुंहिंजो कद मुंहिंजो हुस्न हीअं ठाह जीअं तूं चवंदो वियो आहीं। रब ॼण तुंहिंजे चवण मुताबिक़ तोखे ठाहींदो। इहा ॻाल्हि न हदीस मां बि अचे थी त हुजूर जन फरमायो मूंखां पुछियो वियो मेराज जी रात तूं कहिड़ो नबी थींदे? अब्द नबी थींदे, बानो नबी थींदे या बादशाह नबी थींदे? हुजूर जन फरमायो मुंहिंजा 2 वज़ीर आसमाननि में। ॿुधो मुंहिंजे सोने जो शान बि ॿुधो। हुजूर फरमायो मुंहिंजा 2 वज़ीर आसमाननि में, 2 वज़ीर मुंहिंजा धरतीअ ते। धरतीअ ते वज़ीर अथव मुंहिंजो अबू बकर ऐं उमर, आसमाननि ते जिब्रील ऐं मीकाईल, मां मोहम्मद जा वज़ीर अथव। ॻाल्हि सम्झो थोड़ी तवज्जो से। फरमाओ सहाबा मुंहिंजा वज़ीर आहिनि। अज भी रोज़े अज़हर में हुजूर सां 2 वज़ीर गॾु सुता पिया। अब आहे या न? ए बेवकूफ़ा साधो आ वीचारो,
नशड़ो खाराए हिन जो मथो खुश्क करे छॾियो अथनि हे छड़ो अली अली कंदो वरितो आहे हिनखे ख़बर सहाबा जी न आहे मां थोरो हिकिड़ो विच में सहाबा जे लाइ मिसाल ॾियां पोइ तव्हांजे अॻियां हक़ीक़त खुली वेंदी हिन शीशीअ में छा पियो आहे इहो पाणीअ खे रंग आहे ॻाल्हाए हिन में थोरी मिटी विझंदासीं त हे वाहे जो पाणी थी वेंदो वाहे जो पानी मेरो हुंदो आहे छाजे करे उन में मिट्टी मिलियल हूंदी हिन में खीर चुको विझंदासीं त हे अछो थी वेंदो हिन में ॻाढ़ो शरबत विझंदासीं ॻाढ़ो थी वेंदो हिन में साओ शरबत विझंदासीं साओ थी वेंदो ईअं क़ुरान थो फरमाए नबी साईं खे त ही जेतिरा बि यार तो वटि आया आहिनि सहाबी इन्हनि में सॼो ख़राबियूं कढी साफ़ करे इन्हनि जे शीशे खे पाक बना पोइ इन्हनि शीशनि में ऐ मुस्तफ़ा तूं पंहिंजो रंग भरे छॾ हाणे सम्झो थोरो तवजे सां सिद्दीक़ में सिदाकत पंहिंजी न आहे मुंहिंजे रसूल जो रंग भरियल आहे ॿुधो उमर में अदालत जो कमाल पंहिंजो न आहे मुंहिंजे रसूल जो रंग भरियल आहे हज़रत उस्मान में सखावत पंहिंजी न आहे हया पंहिंजो न मुंहिंजे रसूल जो भरियल आहे अलीअ में बहादुरी पंहिंजी न थी इनखे नंढो वॾो करे मुस्तफ़ा इन में पंहिंजी बहादुरी भरे छॾी आहे ईअं नबी पंहिंजे यारनि में पंहिंजा रंग ऐं कमाल भरिया आहिनि जो नबी बि कमाल वारो त जिथे रंग भरियईं उहे बि कमाल वारो नारे तकबीर शान मुस्तफ़ा शान सहाबा समझो मुंहिंजा सोना हुजूर फरमाओ जिब्रील मीकाईल मुंहिंजा आसमान में वज़ीर आहिनि ऐं अबू बकर उमर मुंहिंजा धरतीअ ते वज़ीर आहिनि मूंखे आदर बि आहे त मशवरे सां कम हला शाविरुहुम अलाह से क़ुरान में चयो आहे नबीअ खे त मशवरो कंदो कर रब साईं मूंखां पुछो त तूं कहिड़ो नबी थींदे बादशाह नबी थींदे या बानो नबी थींदे मूंखे पंहिंजे वज़ीर जिब्रील हेठि इशारो कयो त हेठियों पासो खणजाई मां बि दिल में ख़्याल कयो दुनिया की बादशाही 4 दिन की चांदनी बाकी अंधेरी रात है अब आहे हाणे बेनज़ीर साहब बादशाह थी त गोलीअ जो बल अबो बादशाह जो भुट्टो साहब त फांसीअ जो फंदो ज़्यादा हक़ थियो त हॾो ई न मिलियो अलाए कंहिंजी केरी पूरे छॾियाऊं त चई ज़्यादा हक़ अची बसि इहो आहे अलाए कंहिंजी केरी बादशाहियूं इहे न हाणे आसिल सरदारी किथे आहे इस्पताल में ॾंद खड़काए खुर्शीद शाह हिते दिल्ली जी इस्पताल में आसकारी सुठो अब हो नवाज़ शरीफ किथे आहे बादशाहियूं कीअं अञा जेकॾहिं अली साईं जी ॻाल्हि ॿुधायां ऐं अल्हम्दुलिल्लाह जो असां अलीअ वारा आहियूं अली साईं असांजो अली साईं एॾे सम्झो अलीअ जूं ॻाल्हियूं मवालिद खां न ॿुध अलीअ जूं ॻाल्हियूं ओ तारनि खां को न लॻई अलीअ जूं ॻाल्हियूं नशाइन वठो नथी अलीअ जी यारी नशाइन सां ओ तारनि सां मुजाबिरनि सां न हुई अलीअ जी यारी मुजाहिदनि सां क़ुरान वारनि सां हुई क़ुरान वारा चओ अलीअ वारा आहिनि अली साईं जो क़ुरान वारो शान सहाबा शान अली मुर्तज़ा समझो थोरो तवजे सां अली साईं त हिकिड़े वॾेरे बादशाह जे पुट खे ईअं सीटियल ॾिसियो सीटियल ॾिसी सनके या शाह नौजवान ताल तफज़ल माई हिते वे त उहो नौजवान चवण लॻो हज़रत साईं अलीअ खे साईं तारीफ़ हुई मूंखे सुञाणे नथा हज़रत अली फरमायो हा चङी तरह सुञाणिया थो
अब्बे जे भी पलीत रस्ते पेशाब जे रस्ते खां निकतो आ, अम्मा जे भी पलीत रस्ते पेशाब जे रस्ते खां आयो आ। बिन पेशाब ऐं पलीत जे रस्तनि खां पैदा थियो आ। भला इमरान खान वरी टे किने रस्ते खां आयो आहे? ॻाल्हायो नथा। सब पलीत रस्तनि खां। ॿुधो थोरो तवजो कयो। इंसान खे अली समझाए थो, ओ चरिया बिन पलीत रस्तनि खां आयो आहियां। इज़्ज़त जो पंहिंजो पाण कंदो आहियां, नौकर तुंहिंजो पाखानो कोन धोईंदा आहिनि। इतां सम्झी वठी त वॾाई तुंहिंजे लाइक़ नाहे। वॾाई करे त उहा ज़ात करे जेका सभिनी ऐबनि खां सुभान आहे। समझो सुभान अल्लाह। अब वॾाई उनखे लाइक़, बादशाही उनखे लाइक़ जंहिंजे बादशाहीअ जो सिजी न लहे। अब हे दुनिया जा 4 ॾींहंनि जा बादशाह, उहो हमेशा खां बादशाह हमेशा ही रहंदो। हदीस कुरान शरीफ में सभिनी बादशाहनि खे मारे, हत्ता के फरिश्तनि जिन्ननि खे बि मारे। रब साईं पुछंदो लिमनिल मुल्कुल यौम, अॼु ॾींहुं केरु बादशाह हुआ, कंहिंजो मुल्क आहे? कोई हुजे त जवाब ॾे। रब पाण खे पाण जवाब ॾींदो, लिल्लाहिल वाहिदिल क़हार। उन हिकिड़े ॾाढे अल्लाह जो मुल्क आहे। बादशाही लाइ सुभान ज़ात खे आहे। शहंशाह आज़म हुआ। हुजूर फरमाओ मूंखे चई त तूं बादशाह नबी थे त तोखे बादशाह नबी बनाया, बानो नबी थे त बानो बनाया। मूंखे जिब्रील भी हेठि इशारो कयो, मुंहिंजे दिल में भी आयो त शहंशाह आज़म बादशाह मुअज़्ज़म सुभान ज़ात हमेशा हमेशा का बादशाह रब तू आहे। मां तो जो बानो नबी थींदुसि। रब इन लफ्ज़ ते एॾो ख़ुशि थियो मूंखां। हुज़ूर फरमायो जो फरमाई, ऐ सोहणा मोहम्मद तूं हेठियों पासो खयो आहे ऐं मां रब जी आदत आहे जेका शइ हेठि वेंदी आहे मन तवादा लिल्लाहि रफ़अहुल्लाह, हेठि वेंदी आहे मां मथे खणंदो आहियां। तूं हेठियों पासो खयो आहे महबूब। ॿियनि नबियनि खे कुर्ब फर्श ते ॾींदुसि, तोखे अर्श ते ॾींदुसि। ॻाल्हि सम्झो। अब इहो हेठां ई पानो थी रहंदे त इज़त वारो थींदो। कणक जो दाणो हेठि थींदो त मथे निकिरंदो। सीटबो त कटबो। हाणे संग सीटजनि था कणक जा त ॼाण आयो ॾाकरो। छड़ो इहो न पीबो, पीबो छड़ो न, बाहि में पवंदो। आवाज़ आहे या न आहे? वॾाईअ जी सज़ा त बाहि आहे। बानो थी रहंदे त तुंहिंजी बादशाह खां बि इज़त मथे आहे। मां दुआ थो कयां, अल्लाह जेके बि ॿुधण वारा आया आहिनि इन्हनि सभिनी खे रब मदीनो ॾेखार। अल्हम्दुलिल्लाह असां बार बार में आऊं वरी भी दुआ था कयूं, अल्लाह घड़ी घड़ी घुरा। मदीने शरीफ में असां ॾिठो आहे अल्लाह जो बानो रोज़े अदर में सुतो पियो आहे। इन करे मेराज जी रात भी रब साईं नबीअ खे ॿियो लक़ब नथो ॾे। सुबहानल्लज़ी असरा। ओ नबी साईं अब्द खयो न, पाण पासो इहो खयईं। सुबहानल्लज़ी असरा बि अब्दिही असरा बि हबीबिही। न ये ज़मीनी सैर में भी अब्द चई। तॾहिं मथे विया, आसमाननि खां मथे, अर्श खां मथे, कुर्सीअ खां मथे, लोहो कलम खां मथे, फरमाओ अञा मथे। एड़ी जाइ ते मां वयुसि जो न सॼो हो न खॿो हो, न अॻु हो न पोयो हो, न हेठि हो न मथे हो। लाहुवियत हुई, लाहुद हुयो। फरमाओ उते रब थो मूंसां डायरेक्ट ॻाल्हाए। फअवहा इला अब्दिही मा
औहा हेठ भी शहर में अब्द थो चवे आसमानन ते लाहौत में भी रब नबी के अब्द थो चवे गाल समझो एकड़ो जट वरी पगलियों मारे पियो एडो रियासती इंदा है ना पंजाबी मुल्ला असांजे सजो खार एडो आई है पंजाब को कादियानी भी पंजाबी थवे हराम एडो हितों जो पंजाबी सुठो असां उनखे ॻाल्हायूं नथा पर एडो फितना घणा आया पंजाब जी सरज़मीन खां चकड़ वाली एडो असें अल हदीस जो घणो करे फितनो एडो ईंदो सॼे सॼो कुझु सॼा फितना एडो पंजाब मां सिंधी माण्हू भला माण्हू हे हक़ जी ॻाल्हि मञण वारा ये हरूभरू सिंधी न आहिनि पर इन्हनि खे इहे पंजाबी बिगाड़े वेंदा ॿुधो हिकिड़ो सिराइकी पियो चवे बशर हो के अरसां पे हा बशर हो के अरसां पे जा कोई न सघदा इहो क़ुरान पढ़े पियो एडे समझ छा पे चवे बशर हो के अरसां पे जा कोई न सकदा इथां चुप थी जा है अल्लाह कोई न सकदा एडे चुप कर बशर नूर हो त मथे वयो न चरिया चे समझाए पे माण्हू खे जटन खे त हेॾो वेठो देवबंदी जेको पंजाबी उन जो बि मां ॻाल्हायां जे तू ॻाल्हा छा थो चवे जे बशर हो के अरसां पे जाए मोहम्मद बशर हो के अरसां पे जाए मोहम्मद जिथां चुप थी जा हो अलावे मोहम्मद हुजूर फरमाओ जाते सब नबी खामोश हूंदा उते ॻाल्हाइण वारो मां मोहम्मद हूंदुसि नारे तकबीर शान मुस्तफा मेराज मुस्तफा थोड़ो मसलो समझो सुबह जो इते काम कबरियूं गुजरंदियूं तू फोटो कढी नेट ते रख सही अजब जहिड़ी ॻाल्हि आहे ठुल में काम उॾरनि था इहा अजब जहिड़ी ॻाल्हि आहे छड़ो ठुल में उॾरनि था बाक़ी ॿिए जान ते नथा उॾरनि इहो त बस आहे इहो छाजो अजब आहे अजब त तॾहिं आहे जेका शइ न उॾरण वारी आहे साई मटकी सां मुला उॾरियो थो वञे त फोटो कढंदासीं अब आहे या न आहे ज़ोर सां ॻाल्हायो त अजब तॾहिं आहे नूरी मथे वञे त अजब जहिड़ी ॻाल्हि उहो फ़रिश्तो अंदरि हेठि मथे ईंदा आहिनि इहे त वेंदा रहंदा अजब जी ॻाल्हि इहा आहे जो अब्द थी बशर थी मथे थो वञे त जो कमाल जी ॻाल्हि इहा आहे जो सोनो मोहम्मद बानो थी बि अर्श खां मथे ॻाल्हि सम्झो थोरी तवजे सां तो मां पे अर्ज़ रखियो यो अल्लाह जो बानो रोज़े अदर में मदीने में सुतो पियो आहे अल्लाह तव्हां खे नसीब कंदो मदीनो वञो उते ॾिसजो वञी असां कई दफ़ा ॾिठो आहे वॾा वॾा बादशाह अॻो पोयों फ़ौज सां हुजूर ते सलामी कयूं हेठि मुंहुं कयूं निकिता था वञनि रब ॾेखारे थो त मुंहिंजे बाने जो शान बादशाहनि खां मथे बादशाह खां मुझो बानो आरामी पियो आहे वॾा वॾा बादशाह मुसलमान सलामी करण तो लंघनि था पिया इतां सम्झ त रब जे बाने जो शान तू बानो थी रहे हुजूर फरमा मां बानो नबी थी आयो आहियां ऐं मां बान पर रब जी सेखारण आयो आहियां त उन हिकिड़े जी बान पर उन जा हुकुम मञण वारा थी ॿुधो ॿुधो हज़रत थोरो मिसाल ॾियां ॻाल्हि सम्झ में अची वेंदी त बाने जो शान बादशाह खां मथे तव्हांखे ख़बर हूंदी ठुल वेझो आहे कंदकोट जे मुंहिंजे असांजो मदरसो जेको आहे उहो बिल्कुलु एसएसपी साहब जे बंगले जे भीतर आहे एसपी साहब जो बंगलो असांजो मदरसो कंदा पोइ अॻिलो एसपी हैदर रज़ा इहो वियो उनजो नौकर जेको घर खे सफ़ाई कंदो हो उहो निमाज़ ते आयो मां पुछियोमांसि दादा इहो एसपी जेको हलियो वियो इहो सुठो माण्हू हो मूंखे चई वॾो हरामी हो ख़ुदा कढ वञी शरीफ़ थिए केरु थो चवे इहो
जोर सां ॻाल्हायो। हाकिम ऐं बादशाह जी इज़त मुंहं ते हूंदी आहे, अल्लाह जे कान्हे जी इज़त मुंहं ते बि हूंदी आहे त फ़र्क़ु बि तारीफ़ थींदी आहे। अञा सम्झो थोरो। इब्राहिम अदहम रहमतुल्लाह अलैह वॾो बुज़ुर्ग थी गुज़रियो, बलख जो बादशाह हो। अल्लाह ताला उनखे विलायत बख़्शी, बादशाहीअ जो तख़्त छॾे वरी जंग में ज़िक्र में वेही रहे, अब्दाल थी वियो। वज़ीरनि जो हेड़ो बादशाह काथों मिलंदो, हलो त ॻोल्हियूंसि। अबा ॻोल्हींदा ॻोल्हींदा अचनि त हे दरिया जे किनारे ते पंहिंजी कमीस खे हथ जी सुईअ सां टाका हणे वेठा, त कमीस फाटी पई हुअसि पुराणी। वज़ीरनि जो ख़ुदा जा बाना, तो जहिड़ो बादशाह असांखे काथे मिलंदो, हल तख़्त ते वेह, हज़ारे जोड़ा टंगिया पिया आहिनि पट जा, सवे दर्जी तुंहिंजे हुकुम जा इंतज़ारी तोखे टाका ठाहे ॾियनि, नवां जोड़ा ठाहे ॾियनि, पलंग सजाया पिया आहिनि, गालीचा विछाया पिया आहिनि, बंगला छॾे अची हिते मिटीअ ते वेठो। अब कंहिं चयोसि इहो वज़ीरनि, कंहिं चयोसि वज़ीरनि ॻोल्हे अची लथुसि त हज़रत हीअं अखियूं मथे करे ॻाढ़ियूं, वज़ीरनि खे सुञाणे चए चूतियो चरियो, मांखे रब अल्लाह पंहिंजो कानो बनायो आहे, मुंहिंजो ग्रेड मथे चढ़ी वियो आहे, मां टके जो वज़ीर थींदुसि, टके जो बादशाह थींदुसि, मां हाणे वरी हेठि ग्रेड ते लही अचां। त वज़ीर बि होशियार आहे, उन्हनि चयो साईं छा में ग्रेड तव्हांजो वधी वियो आहे, वेठा त मिटीअ ते हो, हथ सां टाका हणो, ग्रेड तव्हांजो छा में मथे आहे। जे अॻे तव्हां माण्हुनि ते बादशाही ही छॾी न, हाणे मुंहिंजो ग्रेड ॾिसो। अबा हीअं सुई कढी खणी दरिया में सटे ऐं मच्छियुनि खे चई अड़ी मुंहिंजी सुई कढी ॾियो। इहा हिकिड़ी नंढड़ी मच्छी वात में सुई खणी मुंडी कढी अॻो अची बीठी पाणीअ में, हज़रत उनजे हथ मां उनजे मुंहं मां उहा सुई वठी हथ में खई ऐं हिननि खे ॾेखारियईं वज़ीरनि खे, तूं चयो अॻे तव्हां माण्हुनि ते बादशाही के माण्हू मञींदा हूंदा, के गारियूं ॾींदा हूंदा, हाणे त रब जाते रब जी रुबूबियत आहे उते हिन बाने जी हुकूमत थी वई आहे। ॾिसो त मच्छूं बि जेकियूं आहिनि उहे मुंहिंजी आर्डर में बीठो। अलाह जे बाने जो शान बादशाहनि खां। मां तव्हांखे ॿियो मिसाल ॾियां सवलो। हिन वक़्त में वन मैन शो सां दुनिया हली रही आहे, चाइना नओं नओं उभरे थो ऐं रूस तबाह थी वियो, टुकड़ा टुकड़ा। अमेरिका वॾो ताक़तवर वन मैन सदर, उन जो शो दुनिया में हली रहियो आहे, जो बाइडन जो अॼुकल्ह सदर उहो आहे। मां तव्हांखां पुछां थो, जो बाइडन खे इहो पावर आहे सिज खे 2 मिंट रोके ॾेखारे। ॻाल्हायो हेॾे अलाह जे बाने जो पावर। हदीस में लिखियो पियो आहे, अली साईं रोए पियो निमाज़ जे करे, असर जी निमाज़ क़ज़ा थिए थी साईं, कॾहिं मां अलीअ जी क़ज़ा न थी आहे। हुज़ूर जन फरमायो अली रो न, छा मस्जिद से निमाज़ जो वज़ू कंदुसि सिज लही वेंदो। हुज़ूर फरमायो ही सिज भी माण्हुनि जे लाइ ठाहियो वियो आहे, ही भी नौकर आहे, मां अल्लाह जो कानो आहे, हिनखे इशारो थो कयां अली आराम सां वज़ू कर, आराम सां निमाज़ अदा कर। ॾिस मां रब जो कानो आहे, अर्ज़ थो कयां रब खे त साईं सिज बि हारे छॾ। फरमाओ अली तूं वञ, ताक़त न आहे सिज खे जो तुंहिंजी निमाज़ खां अॻु में लहे, वञ आराम सां वज़ू करे निमाज़ अदा कर, सिज बि थी वई। अलाह जो निशान वो बानप कंदो त मथे थींदो, जेतिरी बानप थींदी एतिरी बुलंदी मिलंदी। ॻाल्हि सम्झो थोरी। त मां पे अर्ज़ रखियो हे त अल्लाह जो बानो हो, पर अल्लाह जे बाने जे नौकरनि जो शान बि मथे आहे। ॻाल्हि ॿुधायां, अब देर त न थी वई आहे। अल्लाह महिरबानी साईं, महिरबानी। अब थोड़ी ॻाल्हि समझो। नबी साईं जो हिकिड़ो नौकर हो सिंधी,
थी सके तो ठुल जो हुजे। मां जो ताकीद ना है तो सिंधी वाकई हुयो ठुल जो भी हुयो या ना, पर ये समझा तो सिंधी मता हुयो। काथों तो समझा खास नबी साईं जो नौकर हो। इतना तो समझा जो उन जो नालो हुयो मेहरान। नबी साईं जे नौकर जो नालो हो मेहरान। मेहरान चवंदा आहिनि सिंधो नंदीअ जे असांजे हिन सिंधो दरिया खे पढ़ियल लिखियल जेके उन्हनि खे ख़बर आहे लबे मेहरान त छोरा रोज़ वेंदा आहिनि ॾिसण। लब जी माना आहे किनारो, चप, दरिया जे चप ते जेको ठहियल आहे बाग, उन जो नालो आहे मेहरान जे चप ते बाग। सम्झो था न? मेहरान नालो असांजे सिंधो कंहिंजो आहे? ॻाल्हायो नथा। असांखे सिंधी पढ़ाइणी बि असांखे थी पवे न, मुसीबत ई आहे। मास्तर जो कमु नथा कनि त पोइ छा कयूं? हाणे इहो कमु त मास्तरनि जो आहे, उहे ॿुधाइनि त हिन दरिया जो नालो मेहरान आहे। हिन दरिया जो नालो सिंधी दरिया जो नालो मेहरान आहे। त उन नबी साईं जे ख़ासि नौकर जो नालो बि हुयो, ज़ोर सां ॻाल्हाए, मेहरान। हुज़ूर जन जा सामान खई पियो वञे। वरी हज़रत अबू बकर साईं फरमाइश त मुंहिंजा बि ॿ टे खयूं आहिनि, उन्हनि जा बि खई। वरी ॿिए साहबी चयुसि मुंहिंजा बि ॿ टे खयूं आहिनि, हे सिंधी को हटाओ, उनजा बि खई। वरी चौथे कंहिं चयुसि त मुंहिंजा बि सामाननि जो ढेर मथे ते थी वियुसि। हुज़ूर जन हीअं मुंहुं फेराए जो ॾिठो पंहिंजे नौकर खे त चई मज़ाक बि कंदा हुज़ूर जन, पर मज़ाक बि रहमत हूंदी। हुज़ूर जन फरमाओ मेहरान या मेहरान अंत सफ़ीना, मेहरान तू तो बेड़ो थी वियो। सफ़ीना चइबो आहे बेड़े खे, सफ़ीना थी वियो अंत सफ़ीना। बस ये चवे थो पियो मेहरान ख़ुदा जो कसम हुज़ूर मूंखे जॾहिं बेड़ो चयो, अॻे कनान न हूंदियूं न बेड़नि ते वॾो माल खणबो, त हुज़ूर जन माल ॾिसी इहो जो मूंखे चयो मज़ाक में, ख़ुदा जो कसम वज़न लही वियो के फ़रिश्ता खयूं पिया अचनि मूंसां गॾु। अञा ॿी ॻाल्हि थो करे, इहा सॼी उमिरि हालत हुई मुंहिंजे मथां 7 उठनि जो ॿार बि रखो, उठनि सां गॾु पंधु करायो त मां न थकंदुसि, उठ थकी पवंदा, पर मुंहिंजो ॿार फ़रिश्ता खयूं वेंदा जो रसूल जी दुआ थी वई। समझो थोड़ी इहो मेहरान साहबा में आदत थी नबी साईं जे को नालो रखियो पंहिंजो नालो विसारे छॾींदा, हुज़ूर जो नालो ॿुधाईंदा वॾा। तव्हां ॾिसो अबू हुरैरा जो नालो मौलवियुनि खे मुश्किल सां ईंदो आहे, इन जो अबू हुरैरा जो नालो छा हो ख़बर न आहे, अब्दुर्रहमान नालो। ॻाल्हि सम्झो, अबू हुरैरा जूं हदीसूं ईंदियूं न घणियूं, इन जो नालो अब्दुर्रहमान। पर हिकिड़े ॾींहुं नंढड़ियूं ॿिलिड़ियूं, सियारे जी मौसम हुजे, नंढड़ियूं ॿिलिड़ियूं, हुरैरतुन इहो तस्वीर आहे हिरतुन जी। हिरतुन माना वॾो ॿिलो, हा हुरैरतुन माना नंढड़ी ॿिलिड़ियूं, ॿ टे नंढड़ियूं ॿिलिड़ियूं ॾकिन पियूं सीअ में। हज़रत अबू हुरैरे हज़रत अब्दुर्रहमान हिन बाह में बि ॿ विधियूं, ॿ हिन में विधियूं, हीअं गरम पियो करे छो त हुज़ूर जन बि रहमतुल लिल आलमीन हा त यार बि रहमाओ बैनहुमा। अब हेॾे बि रहमत हुई, उहो ई त रंग भरियल हो। ॿिलियूं खणियूं आयो, हेॾा हुज़ूर जन कचहरीअ में वेठा, हीअं जो हथ कयईं त ॿई ॿिलियूं हेॾो होॾो निकिरी पियूं। हुज़ूर जन अबू हिन खे ॿिलियूं ॾिसी अब्दुर्रहमान खे चयो अंत अबू हुरैरा, तो त नंढड़ियुनि ॿिलिड़ियुनि जो पीउ थो लॻे। बसि हाणे तव्हां किताबनि में ॻोल्हींदव अब्दुर्रहमान नालो मुश्किल सां मिलंदो, पर जाथे काथे हदीस में तव्हां ॾिसंदो काल अबू हुरैरा, काल अबू हुरैरा। अबू हुरैरा पंहिंजो नालो पाण ई सजाईंदो,
नबी साईं जो रखियो आहे मुंहिंजो नालो अबू हुरैरा त मां ॿिलिड़नि जो पीउ आहे बसि जहिड़ो रखियो ॻाल्हि सम्झो इहो ई मसइलो अथव हज़रत अली साईं जो हैदर करार अली मुर्तज़ा चवंदो आहे मुंहिंजो नालो अबे अली रखियो मुंहिंजी अम्मा मुंहिंजो नालो हैदर रखियो पर मां मिटीअ ते मस्जिद में सुतो पियो हुयो हुजूर जन मुंहिंजे जिस्म सां मिटी छंडे मूंखे चयो कुम या अबा तुराब कुम या अबा तुराब ऐं मिटीअ जा पी उथी ऐं मिटीअ जा पी उथी फरमायो मुंहिंजे अबे जो नालो बि ठीकु आहे अम्मा जो नालो बि सही आहे पर मां अलीअ खे वणंदो अथवे अबू तुराब लफ़्ज़ जो मुंहिंजे सोने महबूब मूंखे अबू तुराब करे छॾियो त तव्हां इन्हीअ जो मेहरान नालो बि काथे न ॾिसंदव हदीस जे किताबनि में लिखियल आहे सफ़ीना सफ़ीना माना अंग्रेजी सॼी यादि कई वेठा हिकिड़ो लफ़्ज़ बि यादि नथो बीहे अरबीअ में सफ़ीना माना बेड़ो बेड़ो ये सदाईंदो मां सफ़ीना इहो इन जी ॻाल्हि ॿुधो जेको अफ्रीका में जहाद लाइ वियासीं रब जे नाले खे बुलंद करण जे लाइ त जंगली माण्हुनि खे बि रसूलुल्लाह ऐं रब जी सुञाण ॾियूं जंग कटे कैंप लॻाईसीं अफ्रीका में अॼु बि जंगल आहिनि उते सहाबा विया पर मां कैंप हईंसीं सुबुह जो मां सफ़ीनो घुमंदो 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 जंग में कैंप खां एतिरो ॿाहिरि हलियो वियुसि एतिरो वियुसि परे एॾो परे निकिरी वियुसि जो मां भुली वियुसि रस्तो ई मोटी न पियो सघां असर जो वक़्तु हुजे बीठो हुजां हैरान त ईअं ओचितो ई शींहं निकितो बबर शेर डांड जेॾो हेॾा कुझु लॻलसि भां करे जो निकितो त मां सम्झो न वण ते चढ़ी सघंदुसि न भॼी सघंदुसि एतिरो वेझो मुंहिंजे निकितो बस मां एतिरा लफ़्ज़ चया हुन शींहं खे सम्झमि त खाई वेंदो छड़ो एतिरा लफ़्ज़ चया शींहं खे अना सफ़ीनतु मौला रसूलिल्लाह अना सफ़ीनतु मौला रसूलिल्लाह मां सफ़ीनो आहियां मोहम्मद करीम अरबी रसूल जो मां नौकर आहियां एतिरो जो चयमि त शींहं पेरनि ते किरी पियो मां चयो पेर खाईंदो पर पेरनि खे चटण लॻो ऐं पुछ सां इशारो पियो करे घड़ी घड़ी त मथां चढ़ मां सम्झी न पियो सघां नेठ जो मरंदुमि त सही चढ़ांसि मां टपो ॾेई चढ़ी वेठो त भॼन खे चिमड़ी भॼाईंदो मूंखे सहाबा जे कैंप में छॾे भां भां कंदो वञे पियो ॼण ॿुधाईंदो पियो वञे नबी अल्लाह जो बानो आहे मां इन बाने जे नौकरनि जो बि नौकर आहियां मां शींहं बि नौकर आहियां नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा बस आखिरी ॻाल्हि सम्झो बानो छा खे चइबो आहे हेॾे ॾिसो मस्जिद में माण्हू बानो हुजे दुकान ते वरी कैंचियूं हणे वेठो नफ़्स जो बानो थी वियो बानो हर वक़्तु बानो हुजे मस्जिद में भी बानो बनीअ ते भी बानो दुकान ते भी बानो ज़मीन ते भी बानो ईअं न जो हिते जलसे में अलाह जा बाना ॿाहिरि निकिरो त वरी कमी थिया हर वक़्तु हुन जा बानो छा खे चइबो आहे ॻाल्हि सम्झो थोरी तवजो सां बानो चइबो अथवे अॻे हिकिड़ो नौकर विकामबा हिकिड़ो मालिक पियो वठे नौकर करे हुनखे जे छा खाईंदो आहे जे जेको मालिक खाराईंदो जे छा पीअंदो आहे जे जेको मालिक पीआरींदो जे छा पाईंदो आहे जे जेको मालिक पाराईंदो काथे सुम्हंदो आहे जे जाथे मालिक सुम्हंदो बाबा तुंहिंजी चॉइस बि आहे तुंहिंजी चाहत बि आहे जे बाबा मुंहिंजी चाहत थी त मां बानो न थियां जॾहिं बानो बनाई त हाणे मुंहिंजी चाहत न आहे मालिक जी चाहत हलंदी त बाने जी माना इहा आहे त असांजी चाहत न हलंदी ॾुखियो रखे सुठियो रखे शादी हुजे कमी हुजे पुछणो पवंदो त रब रसूल जो हुकुम छा आहे हुन जा बाना
असा हर वक्त में उनजो दर न छॾींदासीं। इनखे चइबो आहे कानप। ऐं इहो कानप जो ई कमाल हो जो नबीअ खे अर्शन से मेराज थियो। दुआ कयो अल्लाह असां तां सभिनी खे बि पंहिंजो ख़ासि पाण रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम रब्बि इग़फिर वरहम व अंत खैरुर राहिमीन नसअलुकल हुदा व तुक़ा व अफ़ाफ़ व ग़िना नसअलुका इल्मन नाफ़िअन क़ल्बन ख़ाशिअन रिज़्क़न वासिअन शिफ़ाअन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। कूड़ कमाई कचो